सरदारी तोसा शहबाज तोसा इन धरती खातर इन दरिया खातर वफाक तोसा शहबाज तोसा शहबाज तोसा सरदारी तोसा इन धरती खातर इन वकीलन खातर इन माण्हुनि खातर इन धरती खातर मरसू मरसू के नाल नदेसु 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 ओ जालिम भली तू हलाए गोली जालिम भली तू हलाए गोली ओ जालिम भली तू हलाए गोली जालिम तू भली हलाए गोली ओ जालिम भली तू 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 हलाए गोली लहलानत तोते लहलानत तोते लहलानत तोते हुक पुचा तोते लहलानत तोते ओ वीर मरायो ओ दरिया खपायो ओ कबीर खपायो लहलानत तोते लहलानत तोते लहलानत तोते लहलानत तोते लखलानत तोते लखलानत तोते तो मीर मरायो तो बशीर मरायो तो जोय मराई तो दरिया खपायो लखलानत तोते लखलानत तोते लखलानत तोते लखलानत तोते ये जो दहशतगर्दी है 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 सिंध जे गदारन ते सिंध जे गदारन ते तेरे ज़नन ते तेरे ज़नन ते आमिर नवाज बराए से हमलो करण वारन ते सिंधु दरिया जे हिलाली पुकन जे हमलो करण वारन ते प्यारा दोस्तों जो मालूम हूंदो हालात भाड़ो लॻी रहियो आहे जंहिंजे लाइ असांजो परदे कलंदर जी बात जो सदर आमिर नवाज बराए जंहिं पंहिंजे हिलाली पुकमण जो सबूत ॾिनो अखियूं अखियुनि सां हिलायई दहशतगर्द खे मोतबार हमिलो कयो आहे उहो असां लोट ॾियण लाइ अॼुकल्ह खदरी वकीलनि खे इहो ई अर्ज़ु कंदासीं त पंहिंजे सबूत ॾेई करे मज़बूत रखो ऐं पंहिंजे ख़्यालनि लाइ हाणे मां दावत ॾींदुमि ख़ालिद छोरे साहिब खे पंहिंजी पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे ख़ैर ज़रूरी आहे वतन जी ॻाल्हि आहे तमामु सीनियर काउंसिल ॻाल्हाईंदो केरु ॻाल्हाईंदो हा
रावी अॻे ई पंजाब विकिणी ॾेई छॾियो बाक़ी जेको सिंधु दरिया ते आहे हुनजे धारे ते आवाज़ ॻाल्हि इहा आहे त कंहिंजो वॾो कोन्हे या मूंखे तबाह कयो आहे उन ई मंज़ूरी ॾिनी आहे उन ई हवाले सां असांजो जेको आहे चवणु आहे त इहे जेके कैनाल आहिनि छो ज़रूरी कोन्हनि सिंध जे लाइ छो असांजे लाइ जेको आहे त मौत मार हिते सिंध में रहंदड़ पोइ कहिड़ी बि ज़बान ॻाल्हाईंदो हुजे उन जे लाइ ई हानिकार आहे न सिर्फ़ु उहो पर पंजाब अगरि असीं चऊं त हीउ सिंध जे पाणीअ मां कटौती कोन थींदी त इहो पाणी त असां वटि उहो ई आहे जेको हो पोइ किथां थी थिए माना जेके पंजाब में पहिरीं ज़मीनूं आबाद थींदियूं उन्हनि जो पाणी बि कटंदा न त इहो सिर्फ़ु सिंध जो मसइलो कोन्हे इहो पंजाब में रहंदड़ पंजाबी ॻाल्हाईंदड़ जेके आबादकार आहिनि उन्हनि जो बि मसइलो आहे तंहिंजे करे पंजाब में छा आहे जो इन शइ खे इन सीवियरिटी खे आउं नथो सम्झां त उहो सम्झी सघियानि त अगरि सिंध जो पाणी चवंदा त असीं कोन था ॾियूं उन एवरेज खे असीं घटि कोन था करियूं त पोइ किथां ईंदो पाणी पाणी त तव्हां वटि उहो ई आहे जेको 86% जेको पाणी तव्हांखे अचे थो उहो ई तव्हां वटि पाणी आहे न पाणी त वधीक आहे कोन तंहिंजे करे इहो पाणीअ जो मसइलो जेको आहे त हिनखे सीवियरिटी खे सम्झणु खपे ऐं इन सीवियरिटी खे सम्झी असांजे मुल्क जे लाइ जेको आहे सुठा क़दम करणु खपनि जेके आबाद ज़मीनूं आहिनि उन्हनि खे बचण न कयो वञे तव्हां हिकु रेगिस्ताननि खे आबाद करण जे लाइ जेके आबाद ज़मीनूं आहिनि जेके एग्रीकल्चर ज़मीनूं आहिनि उन्हनि खे सुकाए पिया ॾियो इन जे करे सभु ज़मीन इन शइ खे सम्झनि था इन बारीकी खे सम्झनि था जंहिंजे करे हिते बीठा आहिनि तंहिंजे लाइ असां सम्झां थो त हिते ही मसइलो सिर्फ़ु कारे कोट पाइण वारनि जो कोन्हे ऐं उन सां जेको बि रहंदड़ माण्हू आहे उन जो मसइलो आहे रही ॻाल्हि आम माण्हुनि जे लाइ हिन माण्हूअ खे हिन मसइले खे जंहिं उजागर कयो उन जे लाइ इहो ई पियो थिए जीअं अहमद नवाज़ बणाए था इहा हिकु कोन्हे इहा सभई असांजा कारे कोट पाइण वारा एॾा कमिटेड आहिनि उहे चाहिनि था त इन खे न मंज़ूर करण जे लाइ पोइ असांखे कहिड़ी बि हद ताईं वञिणो पए असीं वेंदासीं तंहिंजे लाइ असीं सभु इहो हद था करियूं उन कैनाल खे जेसीं ताईं वापसि नथो वरितो वञे तेसीं ताईं एटलीस्ट कारो कोट पाइण वारो तव्हांजे रोडनि ते हूंदो ऐं इन पंहिंजे सिंध खे सिंध जे पाणीअ खे सिंध जी ज़मीनुनि खे सिंध जे माण्हुनि खे सिंध जे रहंदड़ पखी पखण जे लाइ जे राइट जे लाइ विढ़ंदो रहे कैनाल समूरा नामंजूर कैनाल समूरा नामंजूर हिंदुओं ते धाड़ो नामंजूर आमिर बणाए जे कातिल जिन हमलो कयो आहे उन्हनि ते लानत हाणे जेको आहे मां मिटाए जो शेर पढ़ंदो थे सूर्य मरी सोभ खे त दिलि जा वहम विसार हण भाला बिड़ भाकरे थाली थाल मथां मथां तेग दरार वार त मतारो थी वतन जे लाइ वतन जे दंगनि ऐं नंगनि लाइ तव्हांखे हर क़ुर्बानीअ खां बालातर थी क़ुर्बानी ॾियणी पवंदी हाणे मां दावत ख़िताब असांजे दोस्त मोहतरम राहिल काल साहिब खे जो त लफ़्ज़ अचे दरिया जे भरिसां रहे थो दरिया जी अहमियत जी असां खां वधीक उहो ई ॼाणे सघे अचे मल त ॻाल्हाईंदो पए आमिर बणाए साहब ते दहशतगर्दीअ जो हमिलो जेको कराची में थियो आहे डिस्ट्रिक्ट बोर्ड जाम शोरो जे तरफ़ां असां हुनजी पुरज़ोर मज़म्मत कयूं था ऐं सिंध हुकूमत खां मुतालबो कयूं था त जेके हुनजा ज़िमेदार आहिनि उन्हनि खे सभु सज़ा ॾिनी वञे हिकिड़ी होशगुज़ार ॻाल्हि कंदो रहां त हीउ जेको कैनालनि जो मसइलो आहे सिंधू दरिया ते कैनाल चोलिस्तान कैनाल ठहियो पियो वञे ऐं सिंध हुकूमत हुनखे मुसलसल जेको सो मतिलबु रद्द कंदी रही आहे त कैनाल कोन पिया ठहनि अञा शुरू कमु कोन्हे पियो उन्हनि जी जेका बदनीयती इन मां ज़ाहिर तव्हांखे थींदी जेका शायदि घणनि माण्हुनि खे ख़बर न हुजे त 3 सालनि जी कणिक वठी रखी अथनि 3 सालनि जी सिंध गवर्नमेंट कणिक जेका त ज़ख़ीरो करे छॾी आहे इन करे त जेको थो पाणीअ जी किलत थींदी ऐं कणिक जेका बुनियादी ज़रूरत आहे माण्हुनि जी उन में खोट ईंदी इन करे पुछो त तव्हां 3 सालनि जी कणिक वठी छो रखी आहे जेकॾहिं तव्हां जो इहो प्री प्लान मंसूबो कोन हो ऐं जेको इहो प्री प्लान जेको तव्हांजो प्रोग्राम कोन हो त सॼी सिंध हुकूमत जी तारीख़ में कॾहिं तव्हां 3 सालनि जी कणिक वठी रखी आहे इहो तव्हांजो मंसूबो ई बदनीयत ते बदल आहे जंहिंखे असां जेको रद्द कयूं था ऐं सिंध जे अवाम खे अपील आहे
त पंहिंजे हक़ जे लाइ पंहिंजे घरनि मां निकिरो, पंहिंजो आवाज़ु उथारियो। जेकॾहिं हिन टाइम ते तव्हां पंहिंजे घरनि मां ॿाहिरि न निकिता त हीअ तारीख़ जी वॾी सितमज़री बि हूंदी। कहिड़े बि मकतब फ़िक्र सां, कहिड़ी बि पार्टीअ सां, कहिड़े बि ज़िंदगीअ जे शोबे सां तव्हां वापसि था आहियो, महिरबानी करे हथ में हथु ॾियो ऐं हिन सिंधू दरिया जी हिफ़ाज़त कयो। हीउ सिंधू दरिया असांजे कपिड़े जे मथां ठहंदो, असांजे बाटले जे मथां इहा केनाल ठहंदा। ऐं जेकॾहिं असां वफ़ाक़ खां मुतालबो था कयूं त जीअं त सिंध हिकु वफ़ाक़ जी इकाई आहे, इकाई हिन चोलिस्तान मंसूबे खे रद्द कयो आहे। इन करे हुन इकाईअ जो समाजी ऐं जेको बुनियादी मुतालबो मञियो वञे ऐं हिन चोलिस्तान केनाल जे मंसूबे खे फौरन रद्द कयो वञे। केनाल समूरा, केनाल समूरा, केनाल समूरा, केनाल समूरा। ये जो दहशतगर्दी है, ये जो दहशतगर्दी है, सजन इंसानी अराज़ी विसरे हे फितरी खे हुए वतन जी विसारियो। हाणे मां दावत ॾिस पंहिंजे मोहतरम दोस्त बदर राजकर साहिब खे ताकि बदल तव्हां न ॻाल्हाई। महिरबानी दोस्तनि जी सभ खां पहिरीं आउं कंडेम थो कयां जेको कल्ह KTA जे प्रेसिडेंट ते हमिलो थियो आहे ऐं राति जे ऊंदाईअ में उन्हनि ते हमिलो करायो आहे सिंध गवर्नमेंट। शर्म अचणु घुरिजे ज़रदारी टोडे खे, मरणु घुरिजे जेके कराचीअ में लॉ एनफोर्समेंट एजेंसी वेठियूं आहिनि उन्हनि खे ॿुधी मरणु घुरिजे त हिकिड़े जेको सिंध जे इशू ते कराची ॿार हिकिड़ो मज़बूत ॿार असांजी सिंध जो सम्झो किलो उन आवाज़ उथारण वारो असां उन्हनि खे सिंध दफ़्तर में मक़सद था कयूं। हाणे ईअं चऊं था जेको केनालनि जो जेको हले पियो थो छह केनाल जेके सिंधूअ मां कढिया था वञनि उहो ज़रदारी लिखी ॾेई आयो आहे। ॼाणूं रिपोर्टूं आहिनि या मुख़्तलिफ़ जेके हलनि पियूं TV ते उहो ज़रदारी हुते लिखी ॾेई आयो आहे। हुनखे शर्म कोन थो अचे सिर्फ़ु लालकाने में जलसे खे कामयाबु करण लाइ ॿ टे ॾींहं इहो उन्हनि चौकीदामूं कयो त उते माण्हुनि खे कढी त मुज़ाहिरो कयो। किथे आहिनि हींअर पीपला, किथे आहिनि इहे माण्हू जेके रोड ते निकिरी आया, जेके खपाए छॾी आहे सिंध, उन्हनि खे शर्म अचणु घुरिजे। असां शऊर वारा माण्हू कॾहिं पीपल्स पार्टी वारनि सोचियो कोन हो त सिंध केॾी रुकंदी। हिननि चयो त असां जॾहिं बि सिंध जे को बि सौदो कयो आहे त माण्हू चुप थी वेंदा आहिनि, पर ॾिसो हींअर सिंध जो गयूर अवाम बचो उथियो आहे ऐं हिननि खे सिंध मां भॼाईंदो इंशाअल्लाह ताला। असांजी कामयाबी थींदी ऐं सिंधी क़ौम जी इंशाअल्लाह इहा कामयाबी थींदी इंशाअल्लाह। केनाल समूरा नामंजूर, केनाल समूरा नामंजूर। साथ हलंदो रहे, लाट बरंदी रहे, साथ हलंदो रहे, लाट बरंदी रहे। नौजवान साथियों, सिंध जा वारसो, ये सिंध जेको आहे सभिनी मज़हबनि खां, सभिनी अक़ीदनि खां, सभिनी वीचारनि खां बालातर आहे। असां पंहिंजे मुअज़्ज़िज़ दोस्त एक्स जनरल सेक्रेटरी आहे पाक डिस्ट्रिक्ट जामशोरो दबंग जनरल सेक्रेटरी जेको हमेशह साथ में साथ ॾेई हलण वारो, ॾुखे वक़्त में पंहिंजो किरदारु अदा करण वारो मोहतरम अख्तर अबड़ो खे चवंदासीं त पंहिंजे लफ़्ज़नि जा गुल अचे अचे ऐं दुश्मन लाइ तेज़ाब मिसल हुजे ऐं दोस्तनि लाइ गुलाब मिसल हुजे। सभ खां पहिरियां त पंजाब हुकूमत जेके 6 केनाल ठाहिण जी कोशिशि करे पई सिंधू नदीअ जे मथां, मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त दुनिया जे ॿियनि मुल्कनि में अहिड़ो को हिकिड़ो मिसाल ॿुधायो, दुनिया जे ॿियनि मुल्कनि में अहिड़ो को हिकिड़ो एग्ज़ाम्पल कोन्हे त हिकु स्टेट हिकु सूबे खे आबाद करे ऐं ॿिए सूबे खे तबाह करे। मां सम्झां थो त इहा हिकु तारीख़ सां बि ज़्यादती हूंदी त हिकु मुल्क जी हुकुमरान जमायत जेका वफ़ाक़ में वेठी आहे उहा जस्ट पंहिंजे हिकु सूबे खे तरजीह ॾेई करे सिंधू नदीअ जे मथां केनाल पई हले। शायदि हू सिंध सूबे खे अलाए ख़बर न आहे छा था सम्झनि। सिंध सूबो जेको एग्रीकल्चर डेल्टा ते आबाद आहे, जंहिंजी हिकु वॾी मुंज़म हिकु तारीख़ मौजूदु आहे,
उनखे जेकॾहिं असां बाईपास करे ऐं हिकु मनपसंद ऐं मालाफाइडली हिकिड़ो ज़हन वेड़ाए करे असां पंहिंजी ज़ातियात ते थी करे पंजाब जी ज़मीन आबाद करणु लॻंदासीं। ऐं सम्झां थो त मुल्क जो जेको बुनियादु आहे उन बुनियाद खे ख़राबु करण जे बराबरि आहे। जीअं केनालनि जी तहरीक शुरू थी असां मुकला तंज़ीमूं एहतजाज जी कॉल ॾिनी जंहिंमें हाई कोर्ट बार जो जेकी असांजे डिस्ट्रिक्ट बार जो जेको प्रेसिडेंट आमिर नवाज़ बड़ाई साहब उन कॉल ॾिनी त असां एहतजाज जी कॉल ॾींदासीं ऐं असां पंजाब ऐं रोड जा सारा जेके हूंदा उनजा बंदि कंदासीं। असांखे ख़बर पई त दहशतगर्दनि आमिर नवाज़ बड़ाई साहिब जे मथां कातिलाणो हमिलो कयो आहे। असां सम्झूं था त इहो कातिलाणो आमिर नवाज़ बड़ाई जे मथां कोन्हे पर सिंध जे सॼी मुकला बार ऐं तंज़ीमुनि जे मथां आहे। असांखे इहो ॿुधायो थो वञे, असांखे इहो मैसेज ॾिनो थो वञे त तव्हां एहतजाज न कयो, तव्हां पंहिंजे पाणीअ जो जेको हिसो आहे उन ते न ॻाल्हायो। ऐं सम्झां थो त हिन ज़बान खे अवां जी ताक़त बंदि कोन करे सघंदो। पीपल्स पार्टी जेका सिंध जे वोट ते अची करे सिटिंग गवर्नमेंट में वेठी आहे, जेका एडमिनिस्ट्रेशन वर्क ते कमु पई करे, पीपल्स पार्टी खे इहो सम्झणु खपे त पीपल्स पार्टी सिंध जी वारिस कोन्हे। पीपल्स पार्टी जेकॾहिं सम्झे थी त असां जेकॾहिं सभई सिग्नेचर करे ऐं ॿीं स्टेक होल्डर असां हुते नोटिफिकेशन ॾेई ईंदासीं त इहा पीपल्स पार्टी जी भुल आहे। पीपल्स पार्टी खे सम्झणु खपे त हीअ जेकॾहिं सिंध जा गदारी कंदा त सिंध जो आवाम हिननि जे करे वक़्तु कोन कंदो। सिंध सां जेकॾहिं गदारी कंदो त तव्हां सिंध असेंबली में वेही कोन सघंदो। तव्हांखे सम्झणु खपे सिंध जा वफ़ादार थी करे रहो त तव्हांजे लाइ सिंध असेंबली जा दरवाज़ा खुलियल हूंदा। पर जेकॾहिं सिंध असेंबली में गदार थी वेंदो आउं सम्झां थो तव्हांजा रस्ता रोक कया वेंदा। तव्हांखे सिंध असेंबली जे इंची ते बाप जी जेका आहे सिंध जो आवाम लॻाए छॾींदो। तव्हांखे सिंध असेंबली जी बिल्डिंग में सिंध जो आवाम घणनि कोन ॾींदो। जंहिंजे करे असां सम्झूं था चौकीदारो बंदि कयो ऐं जेको प्रेसिडेंट आसिफ अली ज़रदारी सिग्नेचर करे आयो आहे हेॾां वरी चेयरमैन पीपल्स पार्टी बिलावल पियो चए त असां सिंध जे सिंध के आवाम के साथ है। टोपी जामा छा सिंध का आवाम बेवकूफ़ है? एक बिंगा प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान समरी के ऊपर सिग्नेचर करके उनको नवाजेशन दे के सर्टिफिकेट इशू करता है, जाके आप 6 के नाल दावत करो। और दूसरी जगह पे पीपल्स पार्टी के चेयरमैन जो बिलावल भुट्टो है वो ये स्टेटमेंट दे रहे हैं आवाम के साथ है। हिकु दफ़ो ॿीहर वार्न कयूं था पंजाब हुकूमत खे त इमीडिएटली बिल्कुलु हिन स्टेटमेंट ते सिंध जे अवाम जी जेका नाराज़गी आहे उहा ख़तमु करे ऐं सिंध जे अवाम खां माफ़ी वठे। तव्हां सभिनी खे नाल जहामी के नाल जहामी के नाल जहामी नाल जहामी नाल जहामी हिंदुओं ते ॾाढो हाणे असां पंहिंजे सीनियर दोस्त मोहतरम शाहिद साहिब जो खे अर्ज़ु कंदा त मदद लॻे कान्हे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। GSM दोस्तों जेके बि एहतजाज वञनि थियनि पिया इहे पंहिंजे सिंधु ते दरिया जे ख़िलाफ़ जेका पूरी आवाम गाड़ी आगे जो पर्यावरण प्रकार दोस्तों रात हिकिड़ो पुलवामा हमिलो आमिर बड़ाई साहिब जे मथां थियो आहे। असां उनजी पुरज़ोर मज़म्मत कयूं था। इहो बुतनाना हमिलो असांखे कॾहिं बि झुकाए न सघंदो। हीअ जेका हुकूमत आहे हीअ जेका वेठी
पॉलिसी है जेका ड्रामेबाज़ी करे पई असां उनखे वादे पैगाम ॾियणु चाहियूं था त आमिर नवाज़ वड़ाइच अकेलो न आहे हर प्यारे कोर्ट में बीठल माण्हू हर वकील जेको आहे उहो आमिर नवाज़ वड़ाइच आहे तव्हां नाकाम थी चुका आहियो तव्हांजी पॉलिसी नाकाम थी चुकी आहे तव्हांजा जेके कैनालनि जा मनसूबा आहिनि उहे नाकाम थी चुका आहिनि अवाम में सिंध जे अंदरि शऊर अची चुको आहे ॻोठनि में गलियुनि में घरनि में सिर्फ़ु हिकिड़ो ई नारो गूंजे थो नो मोर कैनाल्स ऑन इंडस रिवर आऊं हुकूमत खे इहो पैगाम थो ॾियां त तव्हांजो हीउ जेको बुज़दिलाना अटैक जेको थियो आहे आमिर नवाज़ वड़ाइच जे मथां अहिड़ा बुज़दिलाना अमल जेके आहिनि इहे पंहिंजा बंदि कयो तव्हां केतिरनि आमिर नवाज़ वड़ाइच जे मथां हमला कंदो असां हर कार्य कोर्ट वारा आमिर नवाज़ वड़ाइच तव्हांजे साम्हूं आहियूं मुआगो अटकाए बीहंदासीं तव्हांखे कॾहिं बि सिंधू दरिया ते झाड़ो हणणु कोन ॾींदासीं कॾहिं बि तव्हांखे कैनाल ठाहिणु कोन ॾींदासीं असां पंहिंजा हक़ असां पंहिंजे ग़रीब हारी मज़दूर जा हक़ तव्हांखे कॾहिं बि खाइणु कोन ॾींदासीं डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन जानशोरो इन जदोजहद में गॾु रही आहे ऐं इंशाअल्लाह गॾु रहंदी असां पंहिंजे रत जे फुड़े ताईं कल्ह बि असांजी डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन जानशोरो जे दोस्तनि सिंधू दरिया ते वञी पंहिंजी रत जी भेटा ॾेई हिकिड़ी मिसाल क़ाइमु कई आहे त असां सिंधू दरिया जे लाइ पंहिंजो मौत करे सघूं था त तव्हांखे कॾहिं बि हिन ते झाड़ो हणण जी इजाज़त न इन करे आऊं सिंध जे बचे खे सिंध जे हर फर्द खे इहो वाज़े मैसेज ॾींदुसि या दावत ॾींदुसि त तव्हां अचो असां सां गॾु बीहो ऐं हिन जदोजहद में असांजो साथ ॾियो इंशाअल्लाह ताला असांजी कामयाबी थींदी नो मोर कैनाल्स ऑन इंडस रिवर सिंधू ते झाड़ो सिंधू ते झाड़ो सिंधू ते झाड़ो सिंधू ते झाड़ो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम खुदाई की सबका मुख नवासे का जेही अते साथ की जंबिश नाहे जाए मूसी हले सा जा जीव मिठो न करे दोस्तों असांजो ही एहतजाज महीने ॿिनि खां हली रहियो आहे वफ़ाक़ ऐं सिंध मां सदर पाकिस्तान आसिफ ज़रदारी जे 8 जुलाई ते अवेलेबिलिटी सर्टिफिकेट खे ॾिसंदे केनालनि जी इजाज़त ॾिनी अवेलेबिलिटी सर्टिफिकेट मुराद शाह कयो CM सिंध जीअं त चोलिस्तान 40 खां 45 डिग्री जेका वारी आहे असां घर मां जेको पाणी वेंदो उते जज़ब थी वेंदो एतिरो पाणी जेको सिंध जो सॼो पाणी ख़तम थी चोलिस्तान वेंदो हाणे चोलिस्तान में चौधरीनि जूं सिखनि जूं यहूदियुनि जूं ऐं कादियानियुनि जूं आहिनि जेके उतां जे सिराइकी पट्टी खे हिकिड़ो एकड़ बि नाहे मिलियो जीअं 57 खां 63 ताईं कोटली बैराज जे ज़मीनुनि जी जेका विरासत थी हुई उहा 12 लख एकड़ ज़मीन कोटली बैराज ते आहे जंहिंजो 3 लख एकड़ ज़मीन मक़ामी माण्हुनि खे ॾिनो वियो 9 लख धारियुनि खे ॾिना विया जेके पंजाबी आहे चौधरी आहे जर्नल आहे भेरो करे पंजाबी पठान ऐं कादियानी असां पुरइतजाज जेको डेली हली रहियो आहे उन खे ख़तमु करण लाइ पहिरीं धमकी अतार अब्बास एडवोकेट ऐं प्रेसिडेंट हाई कोर्ट लाड़काना खे मिलियूं उन मुंहुं टोड़ जवाबु ॾिनो उन खां पोइ कंबर मां मोहम्मद उमर चांडियो चौथो ॾींहुं अगवा कयो वियो आहे जेको सरगर्म उते फरकर हुयो वकील हुयो कैनालनि जे ख़िलाफ़ उन खां पोइ वड़ाइच साहिब ते जेको कल्ह हमिलो थियो आहे इहो वड़ाइच ते हमिलो न अतार अब्बास ते हमिलो न मोहम्मद उमर चांडियो कंबर वारे ते न इहो सॼे मुकला इतिहाद ते हमिलो आहे सिंध जी वहदानियत ते हमिलो आहे सिंध जी सालिमियत ते हमिलो आहे सिंध जे हुकूकनि ते हमिलो आहे मां इन जे मसइले ते पुरज़ोर
वज़ीर आज़म पाकिस्तान मियां मोहम्मद शरीफ नवाज शरीफ शहबाज शरीफ के चवां तो महिरबानी करे के चवां तो तो ऑर्डर कयो कैनालन जो तू सदर पाकिस्तान आही पर लगे को तो तू के पटियाली पोस्ट ते आही वो ऑर्डर पंहिंजो वापस वठ पंहिंजो ऐं पीपुल्स पार्टी जो मुंहुं धो जे योद्धा ऐं जवान जेके अथई तोखे टके पादर पवंदो नाराए सिंध कैनाल न मंज़ूर मोहम्मद रमजान बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जिंदा ज़मीरों का सौदा नहीं होता, जो बिक गया उसका ज़मीर नहीं होता। किरदार फीसद में नहीं मापा जाता, किरदार होता है या फिर नहीं होता। दोस्तों, असांजे पुरजोश वकीलन अॼु जे हिन मसइले ते आमिर नवाज़ वड़ाइच ते कातिलाणे हमले खिलाफ़ पंहिंजे ख़्याल जो इज़हार करे चुका। केनालनि ते सिंध जो बचो बचो ॻाल्हाए चुको, सम्झी चुको। असां तव्हां बाशऊर दोस्तनि खे वधीक हिन मसइले ते सम्झाइण जी ज़रूरत कोन्हे। असां हिकिड़ी ॻाल्हि कंदासीं त मरसूं मरसूं पाणी न ॾेसूं। असांखे ॿी ॻाल्हि सम्झ में नथी अचे, अंगनि अखरनि जी गेम मां असां कोन ॼाणूं। असीं इहो था चऊं, सिंध असांजी माउ आहे, पाणी असांजो जियापो आहे। हिन पाणीअ ख़ातिर असांखे झेड़ो करणो पवंदो, मरणो पवंदो, विढ़णो पवंदो, विढ़ंदासीं, मरंदासीं। मां सिर्फ़ ही आख़िरी सिटूं आमिर वड़ाइच खे अर्पियां थो त ज़बान पंहिंजी उहा ई साॻी, मता तूं सम्झी मरी वई आहे। ज़बान पंहिंजी उहा ई साॻी, मता तूं सम्झी मरी वई आहे। अञा त दिलि आहे उहा ई चंचल, मता तूं सम्झी ठरी वई आहे। ज़बान पंहिंजी उहा ई साॻी, भले ज़बानूं तूं वधाए छॾ, तॾहिं बि ज़बानूं इहो ई चवंदियूं। उहे ज़बानूं कीअं चवंदियूं? उहे कौल ऐं अमल ऐं फेल सां चवंदियूं। तॾहिं ज़बानूं उहो ई चवंदियूं। झुकण असांजो उसूल न आहे, ही ज़लालतुनि जो, ही केनालनि जो, सिंधूअ ते धाड़े जो निज़ाम तुंहिंजो, फ़ैसिलो तुंहिंजो क़बूल न आहे। असां सच जा सचा सरदारी, असांजो सची इमाम आहे, असांजो सची इमाम आहे। केनाल समूरा, सिंधूअ ते धाड़ा, उहो लीटलो हुजे, पीपलो हुजे, सरदारी हुजे, कंहिंजे पीउ में ताक़त न आहे जो असांजे पाणीअ ते धाड़ वणे। योदा तुंहिंजो साथ ॾींदो, पर माण्हूअ जो वेसा न ॾींदो। माण्हू जो वेसा जेको हूंदो आहे, पंहिंजे वॾनि लाइ जेको पंहिंजे पाणी लाइ जेको भरणु जहिड़ो हूंदो आहे, उहो माण्हू खे ॾियारींदो आहे। त मां सभिनी लाइ सभई ॼणा आहियो, सिंध जी मांगी कयो था, पर आमिर नवाज़ वड़ाइच इहे आहे कि आसमान में चोरीअ चंड छो इहे आहे, उहो किरदारु आहे, उहा गुफ़्तार आहे, उहा करार आहे, वधीक ॻाल्हियूं शींहं वारियूं आहिनि। असां सभिनी दोस्तनि खे इहो ई सम्झूं था। हाणे असां पंहिंजे उहो ई दोस्त जेको लफ़्ज़ ऐं बम भरे दुश्मन जे लाइ दिलनि ते हूंदो होॾे मोहतरम जाॾे साहिब खे अकीर जाॾे मुख़्तसर झुगी असांजी कखनि पननि जी नज़र आहे, उन में बि दुश्मननि जी कखनि की कोसी रखे विया केरी, दुखी दुखी सां भरी पई आहे, ज़बान रत सां भरी पई आहे, ज़बान रत सां शहबाज़ ज़रदारी भरी पई आहे। तूं आमिर नवाज़ वड़ाइच ते सिंध जा दुश्मन अटैक करे हुनखे पंहिंजे राहुनि सां हटाइण जी जेका नापाक कल्ह साज़िश कई, उनखे तव्हां ॾिठो त उबैदुल्ला सिंधी पंजाबी हुयो, सिख हुयो, जॾहिं हुन पंहिंजे नाले सां सिंधी गॾियो
त अॼु बि तारीख़ आहे। मिर्ज़ा खलीज बेग ईरान जो माण्हू हुयो, जॾहिं हुन 435 सिंध में किताब लिखिया। अॼु मिर्ज़ा खलीज बेग ते आॾो हुनखे शम्स उलमा जो लक़ब मिलियल आहे। आमिर नवाज़ वड़ाइच आहे त पंजाबी, पर हुनजो किरदार, हुनजो अमल, हुनजो रोल जेको रहियो जहिड़े वारो, वेड़ वारो, जुरत वारो, शुजात वारो, बहादुरी वारो, गैरत वारो, मां हुनखे सलाम थो पेश करियां। आमिर नवाज़, कल्ह जेको तुंहिंजे मथां हमिलो थियो ऐं इहो रत जा फुड़ा जेके सिंधू मातर भूमि जे मथां तव्हांजा किरिया, तुंहिंजी तारीख़ जेका आहे इहा रोशन थी वई। ईअं रोशन थी वई जीअं अॼु 9 अप्रैल 2025 ते सेशन कोर्ट जाम छोरे जे साम्हूं सिज असांजे मथां नेज़े बांध बीठो आहे। अॼु आमिर नवाज़ इहे तूं तारीख़ जे सोननि अखरनि में ज़िंदा आई, ज़िंदा रहंदे। ही सॼो ड्रामो आहे, का बीमारी कोन्हे ज़रदारी खे। 5 अस्पताल जेका आदीन अस्पताल अथसि, इहा 5 अस्पताल आहे हिनजी। आसिम हिन जो रुॻो मैनेजर आहे। जॾहिं बि थकबो आहे, जॾहिं बि अयाशी करणु चाहींदो आहे। हाणे त मोड़ आहे 23 मार्च ते तव्हां हिनखे ॾिठो, ॻाल्हाए न पियो सघे। गार्ड ऑफ ऑनर जॾहिं हुनखे ॾियनि पिया त हली न पियो सघे। बेज़मीर आहे, कमीण आहे। 32 अरब रुपए जी हींअर तो भुटनि खां ज़मीन ख़रीद कई अमीर बख़्श भुटे खां, ऐं आसपास जे नाले ते कई अथई। केतिरा ॾींहं जीअरो हूंदे, चाहे केतिरा ई कमालो। आसिफ ज़रदारी हीरा मोती, यादि रखना कफन में जेब नहीं होती। तुंहिंजा ॾींहं गंजी चुका आहिनि। सिंध कॾहिं बि तोखे इहा इजाज़त नथी ॾेई सघे त इब्न वक़्त गद्दार तूं असांजे सिंधू दरिया खे केनाल समूरा, केनाल समूरा जारी आहे, जारी रहंदी। हदायती फका मुख न बासे का, जहिड़ी तहिड़ी रात जी जुम्बश नाहे मूर्ति हले सां जा जनाब सेक्रेटरी मोहतरम वाजिद साहब अर्ज़ाद बदल केनाल समूरा सिंधू सां सचाई वॾी ॻाल्हि आहे, मिटी सां वफ़ाई वॾी ॻाल्हि आहे। हा आहे मिर्ज़ा ग़ालिब, पर असांजो मिटाई वॾी ॻाल्हि आहे। सिंध सदियनि सां ई रही आहे, सिंधियुनि पंहिंजो किरदारु निभायो आहे, पर अॼु ताईं मुंहिंजो दरिया आहे, अॼु ताईं सिंध जो वजूद आहे। असांजो 12 तारीख़ ते रिथियल कन्वेंशन जेको कराची बार एसोसिएशन सॾायो हो, हुन में 3 एजेंडानि ते ॻाल्हाइणो हो। पहिरियों जेको एजेंडा हो नो मोर केनाल, नंबर 2 जेको एजेंडा हो कॉर्पोरेट फार्मिंग, नंबर 3 हो 26 अमेंडमेंट तहरीक कॉन्स्टिट्यूशन में अमेंडमेंट मिली आहे। हुआ ॻाल्हि सिर्फ़ु एतिरी आहे त जेॾीमहिल हिन जदोजहद हिन तहरीक में वकीलनि साह विधो त हू ज़िंदा थी वई, ऐं जॾहिं ज़िंदा थी वई जॾहिं ॾिठो हाणे इहो मामिलो मथे लेवल ते पुॼंदो, असां हिनखे दॿायो। पर तारीख़ गवाह आहे, अॼु ताईं वकीलनि खे केरु झुकाए न सघियो आहे। उहो जनरल हुजे या उहो एग्जीक्यूटिव को प्रेसिडेंट हुजे या केरु बि हुजे, अॼु ताईं सिंध छा पाकिस्तान में बि कंहिं वकील खे दॿायो न वियो आहे। असां सम्झूं था हीउ जेको कल्ह वाक़ियो थियो आहे हिनखे सिर्फ़ु निंदू नथा, पर इहा हिकु असांखे मैसेज ॾिनो वियो आहे त जेकर कराची बार एसोसिएशन जे सदर खे ईअं ट्रीट कयो थो वञे त सोचो आम ॿारनि जो किरदारु छा रहंदो, या उन्हनि खे असां कीअं ट्रीट कंदासीं। असां न अॼु टिकाऊं न असां 4 मार्च ते टिकासीं जॾहिं शागिर्दनि सां गॾु बीठासीं। असां डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन उहा पहिरीं बार आहे जे पंहिंजे स्लोगन सां बीठी। अॼु उहो धरणो, अॼु उहा तहरीक हिकु वॾो थी वण थियो आहे। हीउ सिर्फ़ु हिकु आम माण्हू जो मसइलो न आहे, हीउ सिर्फ़ु हिकु माण्हू जो मसइलो न आहे, हीउ वजूद जो मसइलो आहे। जेकर असां अॼु न जाॻियासीं, अॼु न उथियासीं त शायदि हीउ ज़रदारी माफ़िया, हे जेके असांजे मथां मुड़ियल माण्हू आहिनि, बेसिकली इन्हनि जो पंहिंजो वजूद आहे ई कोन। ही उहे माण्हू आहिनि जेके मथी सरकार सां मुंसलिक आहिनि, जिन्हनि खे असां चवंदा आहियूं नामालूम अफ़राद। ही उन्हनि जा माण्हू आहिनि, तॾहिं हीअ असांजे मुड़ियल आहिनि। हिकिड़ी सेटल्ड पॉलिसी आहे, उहा पॉलिसी इहा आहे
त सिंधू खे डाइवर्ट करियो, सिंधियुनि खां पाणी खसो, हिननि जी जेका आहे लैंड जेका असांजी पहिरीं इरिगेटेड आहे उहा हिनखे न मिले। असां चऊं था सिंध असां लाइ जियापो आहे, हिन जियापे खां सवाइ असांजो वजूद ई कोन्हे। तव्हां असांजा वसाइल खसे छॾिया, तव्हां असांखे एयरपोर्ट खसे छॾियो, तव्हां असांखे ॾिसो त स्टील मिल्स खसे छॾियूं। असां वटि हींअर ज़राए तरीक़े सां को बि न आहे, सिर्फ़ु हिकिड़ी शइ आहे, उहा आहे सिधू, जेको असां खाइण पीअण ऐं पंहिंजी इरिगेशन जे यूज़ आणूं था। उहो बि 46 पॉइंट समथिंग पाणी 1991 जे मुआहदे तहत हो, उहो बि असांखे पूरो नथो मिले। ही कहिड़ी फेडरेशन आहे, ही छा थी चाहे? मतिलबु तव्हां पंहिंजा CCI जा फ़ैसिला पाण कंदो, मतिलबु असांजी का हैसियत न आहे, मतिलबु वी आर पार्ट ऑफ द फेडरेशन। असां चऊं था बाबा तव्हां जेका रूल ऑफ लॉ जी ॻाल्हि करियो था, अकॉर्डिंग टू कॉन्स्टिट्यूशन जेको असांजो राइट आहे उहो राइट असां हुनखे सस्टेन कंदासीं। पर तव्हां हिकिड़ी 2 लख एकड़ ज़मीन खे आबाद करण लाइ, हिकिड़े कुझु माण्हुनि खे ख़ुशि करण लाइ तव्हां सॼी सिंध खे बंजर कराइण था चाहियो, इहो केॾांहुं कोन थींदो। इन ई तवसुल सां कल्ह हमिलो जेको थियो आहे उहो आमिर वड़ाइच ते न थियो आहे, इहो कारेकोट ते हमिलो आहे। इहो सम्झूं था त तव्हां हिकिड़े KPA जेको सिंध जी वॾी में वॾी ॿार आहे उन सदर खे ईअं मेल्ट्रीट कयो आहे, ईअं उनखे हिकिड़ो मैसेज कन्वे कयो आहे। असां सम्झूं था इहा का आम ॻाल्हि मामूली न आहे, इहो घणे लेवल ते मथे वेंदी। 12 तारीख़ ते कन्वेंशन आहे, डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन जाम शोर हुन में शिरकत कंदी बाक़ाइदा, उहो कन्वेंशन थींदो ऐं हिन गवर्नमेंट खे फेडरेशन खे ॿुधाईंदासीं त कहिड़ी बि सूरत में नो मोर कैनाल्स, असांखे कहिड़ी बि कॉस्ट ते कैनाल न खपनि, पोइ कहिड़ो बि हुनजो रिज़ल्ट निकिले एट एनी कॉस्ट। असां रोड रस्तनि ते त बीठा आहियूं न, पोइ कहिड़े लेवल ते वञणु चाहींदासीं, वेंदासीं। जारी आहे सिंधू ते धाड़ो, पर सिंधू ते धाड़ो दो बोतला तां निंदा श्रीमन दोदा तू त मारियो वेंदे, हिन धरतीअ तां मारियो वेंदे, माण्हूअ जो साह वेंदो पर वेसा न वेंदो। हाणे बहादुर असांजो प्रेसिडेंट डिस्ट्रिक्ट बार जामशोरो जो जेको हर विख ते पंहिंजे बहादुरीअ सां हिन फ़ैसिले जो अॻुवान थी तव्हां सभिनी दोस्तनि खे रस्तो ॿुधाईंदो थो वञे, उनखे पोइ 5 लफ़्ज़ ते ॻाल्हाए। सदर साहिब आहे दोस्तो, अॼु असां रोड ते हिन मिटीअ में हिन समाज जे लाइ, हिन सिंध जे माण्हुनि जे लाइ ऐं हिन वतन जे ख़ुशहालीअ जे लाइ बीठा आहियूं। असांजो को ज़ाती मक़सदु कोन्हे को। असां जेके बि हिते वकील वेठा आहियूं, असां वटि को जरेब ज़मीन जो कोन्हे को। सभु उहे ज़मीनूं, सभु उहे कारखाना, सभु उहे माल ऐं मिल्कियतूं, ये सरमाएदारियूं, ये वॾेरनि वटि आहिनि, ये जागीरदारनि वटि आहिनि, ये पार्लियामेंटनि वटि आहिनि, ऐं इहे ई ये जो नामालूम है हम सबको मालूम है उन्हनि वटि आहिनि। जे हिन फेडरेशन खे क़ाइमु रखिणो अथव त तव्हांखे वकील जेको रूल ऑफ लॉ जो सिपाही आहे, वकील जेको कानून जो शागिर्द आहे, वकील जेको हिन समाज जो पढ़ियो गढ़ियो फर्द आहे, उनजे हिन केस खे सम्झणो पवंदो। अॼु सिंध जे वकीलनि में हिकिड़ो आमिर नवाज़ वड़ाइच हुयो ऐं हिकिड़ो बैरिस्टर ज़मीर गुमरो गद्दार आहे जेको पीपलनि जे वंगारी थी इन सॼे मामले खे हाई कोर्ट ऑफ सिंध में खणी इनखे जुडिशरी डिसाइड करणु चाहे थो। 26 अमेंडमेंट खां पोइ असांजी जुडिशरी पैरालाइज़ थी वई आहे। उन पैरालाइज़ जुडिशरी में ही जेको ज़मीर गुमरे जहिड़ो गद्दार वकील जेको पाण खे सिंध पर समझे थो, असीं सम्झूं था त हिकिड़े पासे अहिड़ा सिंध जा गद्दार वकील आहिनि जिन खे असां कंडेम कयूं था, ॿिए पासे आमिर वड़ाइच जहिड़ा गैर सिंधी ॻाल्हाइण वारा माण्हू असांजा सिंध परस्त वकील आहिनि जेके कल्ह रतो छाण हुजण जे बावजूदि बि चवनि था त इहा लायर कॉन्फ्रेंस जेका केनालनि जे ख़िलाफ़ आहे असां उहा बि कंदासीं ऐं गॾोगॾु ही जेको पंजाब बॉर्डर बंदि करण जो ऐलान कयो आहे उन ते बि अमल कराईंदासीं। असां सम्झूं था त ही जेको मामिलो आहे ही सिंधियत जो मामिलो आहे, ही क़ौमियत जो मामिलो आहे, ही वतन जो मामिलो आहे, ही दरियाव जो मामिलो है, ही रूल ऑफ लॉ जो मामलो है। इसलिए आज मैं आपको बताना चाहता हूँ, आप इस मुल्क में हर इदारे में, हर इंस्टीट्यूट में, हर बिजनेस में अब शेयर होल्डर हो चुके हैं।
मेहरबानी करके अपने डोमेन में रहें। आप एक फौज हैं, आपका काम बॉर्डर संभालना है, आपका काम पॉलिटिकली तौर पर पॉलिटिकली विंग्स बनाना नहीं है। ये जो वकील बैठे हुए हैं, हम जो डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन के वकील आज इस हजारों सौ की तादाद में मौजूद हैं और हमारे सारी सिंध में एहतजाज हो रहे हैं, उसका रीजन ये है कि आपने सारे इंस्टीट्यूशन को पैरालाइज करके खुद को सुपर मेस करवा के और जो है कि ये सारे फैसले डमी पार्लियामेंट से इशू करवा के आप हमारी ऊपर, हमारी कौमों के ऊपर, हमारे लोगों के ऊपर बालादस्ती करके इस सारी कौम के जो वसाइल हैं उनको लूटना चाहते हैं। आप ये करना बंद करें। ये जो दहशतगर्दी है, आप ये करना बंद करें। ये जो दहशतगर्दी है, इसके पीछे वर्दी है। हम वो बेवतन सिंधी हैं, हम वो बेवतन सिंधी हैं जिन्होंने इस पाकिस्तान का रेजोल्यूशन पास किया था। हम चाहते हैं कि हमारे लोगों को आप बराबर का इंसाफ दो। हमारे जो वसाइल हैं, हमारी जो भी रिसोर्सेज हैं, उन पे पहला राइट हमारा है। आप अदल करें, आप जज बनकर जो है कि एस्टेब्लिशमेंट का पार्ट बने। आप जो है कि हमें दीवार से ना लगाए। अगर हम दीवार से लग गए, आमिर वराइच तो क्या, हम सब आमिर वराइच बन जाएंगे। मरसू होशू थीसू हेमू थीसू सब वकील उठसू मरसू इसलिए इन लाइ मां देसी दलालन खे चवां थो, जेके पार्लियामेंटुनि में वेही वॾेरे शाही थी हिते असांजा हुक्मरान लॻा वेठा आहिनि। असांखे अमल करायो, पर असांजे राइट खे डिप्राइव न कयो। असांखे पंहिंजे जानूनि जी का परवाह कोन्हे का। तव्हां केतिरा वकील मारींदव, तव्हां केतिरा सिंध जा आशिक मारींदव। असांजूं नियाणियूं रोडनि ते आहिनि, असांजा बच्चा रोडनि ते आहिनि, असांजो पोरियत रोड ते आहे। न आहे त ज़ालिम ऐं ज़लील हुक्मरान न आहे रोडनि ते सिर्फ़। छो जे ज़लील ऐं ज़ालिम हुक्मराननि खे तव्हां भाङे भाईवारीअ में पाण सां शेयर होल्डर करे रखियो आहे त तव्हां सभु कारखाना भलायो ऐं हे माण्हू असांजो रत चूसीनि, असांजूं बजेटूं खाइनि ऐं पोइ तव्हां लाठड़ा ऐं साठड़ा थियो, असांजी क़ौम खे बेवकूफ़ बणायो। असीं हाणे पंहिंजी क़ौम खे सुजागी ॾिनी आहे। इन दरिया जी वैधानियत असांजी क़ौम खे सुजागी ॾिनी आहे। जनरल मुशर्रफ सबक लें आप जनरल मुशर्रफ से, जो ऐसे करके कहता था कि मैं सुपरमैन हूँ, आज वो हमारी मिट्टी के तले नीचे दबा हुआ है। हम सब मिट्टी में जाने के लिए तैयार हैं, मगर मिट्टी में आप लोग भी जाएंगे। इसलिए हमारे राइट्स को डिप्राइव नहीं करें, सिंध के लोगों को डिप्राइव नहीं करें, सिंध की कौम को डिप्राइव नहीं करें, सिंध के रिसोर्सेज को डिप्राइव नहीं करें, नहीं तो ये फेडरेशन आपकी नहीं चल सकेगी। आमिर नवाज वराइच पे ये जो हमला है, ये सिंधु दरिया और सिंधु कैनाल और सिंध के रिसोर्सेज की वैधानियत पे आवाज उठाने का हमला है, जो हम सबका जुर्म है। हम सबको बाहर दो, आमिर तेरे जान अगर हमें जीने रहने देना है, अगर हमें जीने रहने देना है, तो हम ये कहेंगे कि ये जो आपका कॉन्स्टिट्यूशन 1973 है, उसमें जो फंडामेंटल राइट्स हमें कानून ने दिए हैं, जिसमें रिसोर्सेज का राइट हमें मिला हुआ है, वो रिसोर्सेज हमें दें, हमें अपने बुनियादी हक दें। हमें हमारे बच्चे जो है कि वो एहसास महरूमी में है और आपके बच्चे जो है कि वो एसियों में और आसाइशों में है। आपके बच्चे कोई फरिश्तों के बेटे नहीं है। हमारे बच्चे अफजल हैं, हमें हमारी कौम अफजल है। हमें आप अफजल भी हमारे लिए तब बनेंगे जब हमारी नस्लों को आप अफजल बनाएंगे, नहीं तो हमें कोई परवाह नहीं है आपके इंस्टीट्यूशन की। हम आज आपको इनडायरेक्टली मैसेज दे रहे हैं, मगर यह मैसेज हमारा डायरेक्ट समझिएगा। कोई मसला नहीं है, हम सब जान देने के लिए तैयार है, मगर जाने की हिफाजत मेरे खुदा की ने की है और जानों की अमानत भी मेरे खुदा के पास है।
अॼु ई जेको असांजो एहतजाज आहे उहो आमिर बराज सां आहे उन जे जेको कन्वेंशन आहे असां उन में शरीक थींदासीं असां सिंध जे हर सज सां गॾु हूंदासीं सिंध आहे सिंध जी जिंद आहे सिंध जो दरियाउ आहे सिंध जी क़ौम आहे त असीं बि हूंदासीं न त असांजो को वजूद कोन्हे इन करे पाण सभिनी खे बहादुरीअ सां पंहिंजो उहो मौक़िफ़ रखिणो पवंदो ऐं असां जो इहो एहतजाज अञा जारी रहंदो छो जो जेसि ताईं केनालनि जा मनसूबा रद्द नथा थियनि जेसि ताईं केनालनि खे रद्द नथो कयो वञे जेसि ताईं हीअ वॾेराशाही जी ड्रामेबाज़ी नथी बंदि थिए जेसि ताईं इस्टेब्लिशमेंट जेको आहे सो असांजे सिंधी क़ौम जे वजूद खे नथी क़बूल करे ही सिंधी माण्हू रोडनि ते हूंदा वॾी महिरबानी दोस्तो अॼु जामशोरे ॿार जा दोस्त अॼु जामशोरे ॿार जा गैरतमंद नौजवान वकील अॼु तव्हां जेके शामिल थिया आहियो इंशाअल्लाह ताला असांजो इहो कारवां असांजो इहो जलसो असांजा इहा इजलास असांजा इहे एहतजाज जारी रहंदा जेसीं राति अंधारी रहंदी ओ पिंडी तोसां ओ पिंडी तोसां ओ नवाज़ तोसां ओ पिंडी तोसां ओ नवाज़ तोसां ओ पिंडी तोसां ओ कर्नल तोसां